अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भली कार माया अमान जी होस्ट मला मातली रिपोर्ट मीर मोहम्मद सोलंगी मातली जे मुख्तियार कार ऑफिस में डिप्टी कमिश्नर बदीन पारां अवामी मसलन जे हल जे लाइ खुली कचहरी मुनक़द कई। शहर समेत तालके वासिन वॾी अंग में शिरकत करे सिहत एजुकेशन पीअण जे साफ़ पानी अणएलानियल लोड शेडिंग महंगाई इदारनि में करप्शन समेत संदन ॿिया बुनियादी मसला हल न थियण ते डीसी बदीन यासिर भट्टी आरो शिकायतुनि जो अंबार लगाए ॾिना। खुली कचहरी में हेस्को जे SDO पारां शिरकत न करण ते डीसी यासिर भट्टी पारां सख़्त कावड़ जो इज़हार पिण कयो ऐं मातलीअ में लॻल पीअण जे साफ़ पाणीअ जा लॻल आरो प्लांट बंदि आहिनि। सरकार तरफ़ां खाधे पीते अघ सस्ता कया विया आहिनि, पर शहर जा वापारी इहे शयूं गरी अघ में विकिरो करे रहिया आहिनि। अवामी शिकायतुनि जो अज़ालो करणु घुरिजे। वापडा वारा ख़ुदि माण्हुनि खां 5 खां 10 हज़ार वठी कुंडा हणी था ॾियनि। उन्हनि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी कई वञे? अवाम सां एॾो वॾो ज़ुल्म करे 20 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। खुली कचहरी में म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन हाजी रिज़वान अहमद क़ाइम खानी PP MPA डाडा मोहम्मद हाले फोटो जे कोऑर्डिनेटर मोहम्मद सालिया हाले फोटो मुख्तियार कार ज़ुहैब हसन महमद DSP राजकुमार SHO गुलाम मुस्तफ़ा अकलानी काउंसलर गुलाम मोयुद्दीन कंबवा समेत ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जे SDOs पिण शिरकत कई।